पीरगोठ में एक वक्त में बस सरकारी नौकरियों कंदड़ शख्स पकड़जी पियो। अहम शाहिदियूं पिण हथ कयूं पयूं आहिनि। इमरान सियाल हिक ई वक्त तालीम खाते में 7 ऐं मकानी खाते में 16 ग्रेड जी नौकरी करण लॻो। इमरान सियाल ते मकानी खाते में 20 करोड़ रुपयनि जी करप्शन जा इल्ज़ाम आहिनि। कानूनी माहिरनि मूजिब इमरान सियाल ते फ्रॉड जो केस दाख़िल थी सघे थो ऐं ॿई नौकरियूं पिण वञी सघनि थियूं। इन अहम ख़बर का नाज़रीन नवां के आगाह के पिया। पीरगोठ में एक वक्त में 2 सरकारी नौकरियों कंदड़ शख्स पकड़जी पियो। अहम शाहिदियूं पिण हथ कयूं पयूं आहिनि। इमरान सियाल हिक ई वक्त तालीम खाते में 7 ऐं मकानी खाते में 16 ग्रेड जी नौकरी करण लॻो। इमरान सियाल ते मकानी खाते में 20 करोड़ रुपयनि जी करप्शन जा इल्ज़ाम आहिनि। कानूनी माहिरनि मूजिब इमरान सियाल ते फ्रॉड जो केस दाख़िल थी सघे थो ऐं ॿई नौकरियूं पिण वञी सघनि थियूं। पीरगोठ में एक वक्त में 2 सरकारी नौकरियों कंदड़ शख्स पकड़जी पियो आहे। अहम शाहिदियूं पिण हथ कयूं पयूं आहिनि। इमरान सियाल हिक ई वक्त तालीम खाते में 7 ऐं मकानी खाते में 16 ग्रेड जी नौकरी करण लॻो आहे। इमरान सियाल ते मकानी खाते में 20 करोड़ रुपयनि जी करप्शन जा इल्ज़ाम आहिनि। कानूनी माहिरनि मूजिब इमरान सियाल ते फ्रॉड जो केस दाख़िल थी सघे थो ऐं ॿई नौकरियूं पिण वञी सघनि थियूं। पीरगोठ में एक वक्त में 2 सरकारी नौकरियों कंदड़ शख्स पकड़जी पियो। अहम शाहिदियूं पिण हथ कयूं पयूं। इमरान सियाल हिक ई वक्त तालीम खाते में 7 ऐं मकानी खाते में 16 ग्रेड जी नौकरी करण लॻो। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सईद चनो। जी सईद चनो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मां के ॿुधाईंदो पीर जो वठ जो सीओ मोकिलींदी लाइ इमरान सियाल जेको जंहिंजो सरकार सां थियल विराट जो पास हो पकड़जी पियो आहे। जेको इमरान सियाल आहे जेको 13 सालनि खां वठी 2 अलॻि अलॻि खातनि में नौकरियूं करे रहियो आहे। जेको जंहिंमें इमरान सियाल आहे 2010 खां वठी 2023 ताईं जेको 7 ग्रेड में उहो जेको हुयो आहे उहो जो तालीम खाते में जेको लाइब्रेरी जेको आहे सो पंहिंजो असिस्टेंट तौरु मुक़ररु थियल हुयो। जेको हिन वक़्तु जेको आहे तो 2012 2014 खां वठी जेको सीओ मुखी की पोस्ट पे मुक़ररु थियल आहे। जेको हिन वक़्तु सीओ मुखी आहे हू तक़रीबन 12-14 साल खां वठी अलॻि अलॻि मुख़्तलिफ़ खातनि में नौकरियूं करे रहियो आहे। जेको हिन वक़्तु बि जेको आहे सो पंहिंजो सीओ मुखी मुक़ररु थियल आहे। हुन केतिरा ई जेको आहे सो 10 खां 20 जेका करोड़नि जी करप्शन कई आहे। केतिरा ई जेका जाली आर्डर पिण कढिया। मां ॿुधायां 2014 में बचाव खाते में सीओ मुक़ररु थी आयो। जॾहिं त हू 2012 में तइलीम खाते जो जेको लाइब्रेरी असिस्टेंट हुते मुक़ररु कयो। पर हुन जेको आहे सो पाण मुसलसल रहण बावजूदि सरकार खे बलदियाती जेको आहे तालीम वारे खाते में बि नौकरी अलॻि कई आहे। जॾहिं त तइलीम वारे खाते में अलॻि अलॻि नौकरी कई आहे। हिन वक़्तु जेको आहे सो पंहिंजो जेको आहे सरकार जे अखियुनि में जेको आहे सो पंहिंजो मिटी विझी रहिया। पर सरकार पारां हिन ख़िलाफ़ एक्शन खयो वञे। जेको आहे हिन केतिरी जेको आहे जाली जेको आहे सीओ पीरगोठ रही केतिरी तालुके में जाली भर्तियूं पिण कयूं वयूं आहिनि। जी महिरबानी सईद चना तफ़सील ॾियण लाइ।